अस्सलाम वालेकुम। जज साहब ही मिर्च आहिनि तव्हां ॾिसी रहिया आहियो। हिन साल मिर्च सही आहे ऐं महिनत बि कई आहे, महिनत बि सुठी आहे। गुॾ वग़ैरह कढियो आहे सही। गुॾ वग़ैरह त अॻे बि कढनि था, पर हाणे अॻे हिननि जो को नसीबु। हेल बि सही आहे। हाणे गुलबाटी ते वरिया आहिनि, गुलबाटी लॻे पई, किथे किथे मिड़े फरियूं बि लॻियूं आहिनि। नंढियूं नंढियूं ॾिसो पिया तव्हां, हीअ गुलबाटी लॻी आहे। पर हेल ईअं थिए जो माना ही कचियूं फरियूं जीअं लॻनि पियूं न, इहे फरियूं थोरियूं अञा वॾियूं थियनि ऐं हिनखे चूंडी छॾिजे त बहितर आहे। पहिरियों वारो जेको आहे न, इहो कचो चूंडी छॾिजे। जीअं हाणे ही वधीक तव्हां ज़मींदार आहियो, तव्हांखे वधीक तजुर्बो हूंदो त एग्रीकल्चर वारा छा था चवनि इन हाइब्रिड सना मिर्चनि जे बारे में। त हिननि जो त पहिरियों कचो वारो आहे, उहो चूंडणु घुरिजे। हाणे हलूं था उन पासे, बेजारो पोखियो आहे बसर जो, उन पासे हलूं था, उते ॾिसूं था। ए कहीं पोखियो ना नीचलो बार देखा मन देखाड़ी करी अला चौधरी देखा नान हेड़ो थी वियो आहे, खाई खाई मतारो थी वियो आहे। पेरी बजे तमें ऊँघा